सूबेदारी में गोठाणन पारां पुलिस एहलकार जे ज़्यादतियुनि खिलाफ़ एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो। गोठ चक्कर वारियासो जे रहवासियुनि दीदार मंगणे जो गुलाम सरवर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त पुलिस एहलकार मोहम्मद बचल मंगणे जो इलाइक़े वासियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो 15 ॾींहं अॻु हुन असांजे लोड़े खे बाहि ॾेई साड़ियो हो ऐं हाणे वरी असांजी सर्वे नंबरनि जी बनीअ ते पंहिंजे ट्रैक्टर ज़रिए 1.5 जरेब ज़मीन पाए कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। पुलिस जो माण्हू आहे जेको रहंदड़ माण्हू आहे जेको अॻु में बि असांखे दड़का ॾिनासीं ऐं जेको आहे माण्हू धमकियूं पते जेको आहे बाहियूं ॾियारायूं आहिनि। असांखे पुलिस उतरे थाणे में हिक ॿिए सां धिका चंबा ॾिना उतां असांखे कढी छॾियो आहिनि। राति जो जेको आहे सो गुंडागर्दीअ में पुलिस सां ॿियो थियो सॼो औज़ार मसइलो हुनजो चोरनि सां वास्तो आहे। अंबन जे पुल ते राश हुनजी राति कीअं जी आहे धड़का ॾेयूं औज़ार खयूं हमला कयूं बीठो आहे काॾूं बि निकिरण जी असांखे वांकाई नथो ॾिए। असांजो एसपी साहिब खे अर्ज़ु आहे त हिन सां अदालत इंसाफ़ कयो वञे। गोठाणन आईजी सिंध डीआईजी सखर एसएसपी खैरपुर का मुतालबो कयो त पुलिस एहलकार जे ज़ुल्मनि जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk